जे अम्मा अब्बा न हुजन हा आऊं ज़मीन ते कोन चाहा ॻाल्हायो अम्मा अब्बा न हुजन हा त आऊं ज़मीन ते कोन चाहा अम्मा अब्बा आया त उन सां गॾु आऊं आयो आहियां हाण अल्लाह तो फरमाए त जीअं मूं तोखे चयो त मुंहिंजो शुक्र कर त नमाज़ पढ़ाई ज़कात ॾे ॿई ॻाल्हियूं गॾु कयूं तो इते अल्लाह तो फरमाए त हाण ॿ ॻाल्हियूं आऊं गॾु पियो चवां हिकिड़ो मुंहिंजो शुक्र कर हिकिड़ो पंहिंजे माउ पीउ जो शुक्र कर अल्लाह किथे माउ पीउ किथे ॻाल्हि सम्झो था न अल्लाह जी ज़ात मालिका खालिका जेके असांखे फुड़े मां पैदा करण वारो आहे पर मां पे असांजा अनपढ़ियल सभई मौलवी वेठाल कोन्हनि सभई ऑफिसर कोन्हनि मां पे असांजा अनपढ़ियल अंगूठे छापनि पर अल्लाह तो फरमाए त मुंहिंजो बि शुक्र कर पंहिंजे मां पे जो बि शुक्र कर सुभान अल्लाह रब्बुल आलमीन करीम असां के सोने नबी रस्तो ॾेखारियो अल्लाह जे हबीब फरमायो त ईअं समझो त तव्हां जेकी सवाब पिया मोकिलियो सवाब कीअं तो मिले अज तोखे हदीस ॿुधायां मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जॾहिं मुअज़्ज़िन बांग ॾींदो आहे छा ॾींदो आहे आज़ान ॾींदो आहे बांग मस्जिद में ॾींदो आहे इन बांग जो आवाज जेसु थी वेंदो आहे उन जे आवाज ते सुकल ऐं तर हदीस जा लफ़्ज़ सुकल ऐं ताज़ा सुकल ऐं आला ये सब अखर हदीस में आया हन त ही जेकी ज़मीन जा ज़रा हे सुका थोड़ा पिया हन जा सुका पत्थर पिया हन ये सुकी काठियूं पयूं न जा हरिया वण बीठा हन या पानी जे अंदर मच्छी जियरिया जी तजवड़ा हलन पिया मदीने जे मीर फरमायो त मौज़िन बांग ॾींदो त इहा मिट्टी क़यामत ॾींहुं हे वण क़यामत ॾींहुं पाणीअ में मच्छी क़यामत ॾींहुं हे सभु उथी करे रब खे शाहिदी ॾेई चवंदा मौला हिन सॾ ॾिनो तो जो हय्या अला सलाह अच नमाज़ ॾे अच माना छा आहे अब माना बि ॿुधायां पियो न खाली बांग थोड़ी माना ॿुधाइण लाइ बांग ॾे हय्या अला सलाह सॾ कंहिंजो आहे रब जो ॾियण वारो मौलवी शाहिदी ॾियण वारा पत्थरनि मिट्टी त हे मिट्टी माण्हू चवनि बा क़बर ते वञो छा फ़ाइदो माइटे जे क़बर ते वञो मिट्टीअ में मिली आहे कहिड़ो फ़ाइदो आहे ॾाढे ऐं हदीस पियो पढ़ां मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो आहे इहा मिट्टी ज़रो ज़रो जेकी आहे इहा ॻाल्हाईंदी रुॻो शाहिदी कीअं ॾिबी आहे ॻाल्हायो न था शायदि अलाह खाली हथ हलाइबा छा ॻाल्हाईंदी कोन था शायदि अलाह खाली हथ हलाइबा का त बाबा न ये कोर्ट में वञे न शायदि ॾियण लाइ त जज वराए वराए पुछंदो आहे वराए वराए जज पुछंदो भला ॾे ख़बर तूं मौजूद हुएं तो ॾिठो घणनि माण्हुनि मारियो हिनखे ॻाल्हि वराए वराए पुछंदो आहे जज टे दफ़ा पुछंदो आहे तॾहिं वञी फ़ैसिलो ॾींदो आहे हाणे ॿुधायो त हीअ जे पत्थर इहा मिट्टी बेज़बान सुकल मुंहिंजे सोहिणे नबी फरमायो इहा सभु क़ुरान पाक में वला रतबियूं वला याबीसिन इल्ला फी किताबि मुबीन मुंहिंजे क़ुरान में सभु लिखल आहे त हीअ जेकी सुकल शइ आहे हीअ बि मूं रब जो ज़िक्र करे जेकी आला बीठा आहिनि हे वणपन इहा बि मूं रब जो ज़िक्र कन खबर पई त हे ॻाल्हाईंदा केरु ॻाल्हाईंदो
इहा मिठी ॻाल्हि आई थी।